सुल्तानकोट वेझो मच्छीअ जे तलाउ तां थियल झेड़े में अगवा थियल ॻोठाणे खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे। वाक़े में क़तल थी वियल नौजवान जो मड़ बेगारी ते रखी वाटसन इंडस हाईवे ब्लॉक करे छॾियो। आबाद वेझो मच्छीअ जे तलाउ जी मालकियत तां मारफाणी ऐं कोरेचो बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिक ॼणे जे क़तल ऐं हिक ॼणे खे अगवा करण वारे वाक़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ कोरेचो बिरादरी तरफ़ां एहतजाज कयो वियो। कोरेजो बिरादरी जे माण्हुनि मक़तूल बकार कोरेजो जो मड़ बेगारी वटि शिकारपुर जगह बात ते रखी धरणो हयो ऐं टायर साड़े रोड ब्लॉक कयो। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे नाहक क़तल कयो वियो, पर पुलिस हद जो तकरार ॼाणाए वाक़े जो केस ई दाख़िल न कयो आहे। पुलिस 4 कलाकनि बाद धरणे वारे हंधि पहुची मुतासिर धुर खे केस दाख़िल करण जी पक ॾियारे एहतजाज ख़त्म कराए छॾियो, जंहिं बाद ट्रैफ़िक बहाल थी वई। ॿिए तरफ़ सुल्तानकोट पुलिस ॼांगड़ वेझो मारफाणी बिरादरी जे घरनि ते चढ़ायूं करण बाद अगवा थियल ॻोठाणे अल्ताफ़ कोरेजो खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। कराची प्रेस क्लब आॾो कोरेजा बिरादरी पारां शिकारपुर में हिक ॼणे जे क़तल ऐं केतिरनि ई ॻोठाणनि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। कोरेजा बिरादरी पारां कराची प्रेस क्लब आॾो असगर कोरेजो, अली नवाज़ कोरेजो, जावेद कोरेजो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मारफाणी बिरादरी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त शिकारपुर में मारफाणी बिरादरी जे हथियारबंदनि ॻोठ नवाब खान कोरेजो ते हमिलो कयो, जंहिं जे नतीजे में वकार अहमद कोरेजो मार थी वियो ऐं केतिरा ई ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। एहतजाज कंदड़ वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त